सिलसिलो यादुनि जो गुलदस्तो में हिन महिल असां तव्हांखे बाबा बुल्ले शाह जो कलाम ॿुधाईंदासीं। इन महिल आयोसीं नींहुं। हिते दोस्तो अवां हीउ कलाम ॿुधिजो मुनफ़रद अंदाज़ में ऐं मुख़्तलिफ़ धुन में ॻाइनि था पिया। यादगार कलाम पुराणे दौर में जवानी जी आवाज़नि में हीउ कलाम ॻायल अथनि। हिन कोशिश में असां अव्हांखे जेकी बि कलाम ॿुधायासीं हिन यादुनि जे गुलदस्ते में अव्हांखे केतिरो पसंदि आयो इहो ज़रूरु अव्हां पंहिंजे कमेंट्स में ॿुधाईंदा। छो त दोस्तो असां अव्हांजे आसिरे ते इहे शयूं हिते आणींदा आहियूं त जीअं अव्हांखे पसंदि अचनि। अव्हांखे पसंदि अचनि थियूं पियूं त असांखे ख़ुशी थींदी आहे। अव्हांजा कमेंट्स ईंदा नी, वीडियो जा व्यूज़ ईंदा नी। जॾहिं व्यूज़ वधंदा नी त दिलि अञा वधंदी आहे त ॿियूं महफ़िलूं बि आणियूं, ॿिया कलाम बि आहियूं। उन में ॻोल्हा मिरांदा आहियूं त महफ़िल मिले, को वीडियो महफ़िल या पुराणी का यादगार कलाम महफ़िल मिले। असां हिते अव्हांजे लाइ तरतीब ॾींदा आहियूं। इहे कोशिशूं महिनतूं अव्हांजो ताउन जारी रहंदियूं जेसीं ताईं ज़िंदगी आहे। महिरबानी। अब्दुल अज़ीज़ चाचड़। Oh